हुसैन जो नकुल कयो जेको पूरो मंजर करबला जे की मंजर कशी भी करे तो इमाम हुसैन जे मकसद के भी बयान करे तो पान फरमाए था महीना जी बैत कोन दो चाहो के छोटो कया पान फरमाई उहे आहे जे अल्लाह जे हलाल के अल्लाह जे हराम के हिनन हलाल ठायो खुदा जे हलाल के हिनन हराम ठायो हुदूद के हिनन टल कयो अल्लाह जे हुरमत जी हिनन इज्जत मुजादा खान कया उन जी बेइज्जती कया खुदा जी हुरमत जी जन जी इज्जत करनी ए ओ मानो जन गरीब जे माल के पंहिंजी ज़ाती ताकीर समझो देखो हुजूर जे शरीयत जे कदम खिलाफ करे हुसैन पंहिंजी जान ॾेई सघे थो पर अहिड़े पलीत जे हथ में हुसैन हथ नदी मर्द हक बातिल से हरगिज़ खौफ खा सकता नहीं मर्द हक बातिल से हरगिज़ खौफ खा सकता नहीं सर कटा सकता है लेकिन सर झुका सकता नहीं इमाम हुसैन जरा इनकार कयो यजीद जे बैत का छा यजीद उन वक्त में काफिर हो तदा इनकार कयो या मुशरिक हो तदा इनकार कयो न उन वक्त में न को काफिर हो नई मुजादा मुशरिक हो इन वाकई करबला का बाद में वाकई हर्रा का बाद में उलमा जरूर उनते फतवा ॿुधणियूं आहिनि वो हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे पर मां पहिरीं जी ॻाल्हि कयां थो बैत न करण जो वजह हुयो त हलाल खे हराम सम्झण वारा अल्लाह जे हराम खे हलाल सम्झण वारा आए हुसैनियो शुहदाए करबला जे इन महफ़िल अज़ीम शान में अचण वारो तॾहिं असां ॾिठो त छा उहे यज़ीदी कम यज़ीदी बुरायूं यज़ीदी कबाहतूं असां में मौजूद त कोन्हनि छा व्याज असां में नथो हले रिश्वत असां में न आहे व्याज असां में कोन्हे रिश्वत असां में कोन्हे शराब कोन्हे अंशियात कान्हे छा बुरायूं असां में न आहिनि हर क़िस्म जूं बुरायूं असां में घर कंदियूं थियूं वञनि त पोइ असां ॾिसूं त असां हुसैनी किरदार वारा आहियूं या असां में यज़ीदी किरदार अची वियो आहे असुल हक़ीक़ी हुसैनियत उनखे चइबो आहे असुल हक़ीक़ी हुसैनी उहो आहे जंहिंजे किरदार में इमाम हुसैन जी ख़ुशबू अचे जेको रसूलुल्लाह जे शरीयत ते हुजे हुजूर जे शरीयत ते अमल करे पको सचो नमाज़ी हुजे व्याज खां तौबा करे शराब खे छॾे ॾे मंशियात खे छॾे ॾे ख़ल्क़ खे आज़ार छॾे ॾे माण्हुनि खे बेइज़त करणु छॾे ॾे ख़ल्क़ जूं पटका पाइण जा लाइन छॾे ॾे इज़त कर त तुंहिंजी इज़त कई वञे ज़नाउनि खे छॾे ॾियो प्राइण खे छॾे ॾियो हारून अतराई जे ख़िलाफ़ आलम जिहाद बुलंद करणो आहे जंहिं मक़सद जे लाइ इमाम हुसैन पंहिंजी कुर्बानी बि ॾिनी त यज़ीद जी बैत बि कान कई पाण फरमायूं यज़ीद जे हथ में हथ कोन ॾिबो चांद ॾेई सघां थो पंहिंजो घरबार कुर्बान करे सघां थो पर अहिड़े पलीत जे हथ में हथ कोन ईंदो त मुजादा असां पका हैदरी बि तॾहिं आहियूं हुसैनी भी तदायो जने हुसैनी राह दे हुजूर सुभान अल्लाह इमाम हुसैन तो मदीने का मक्को मक्के का करबला करबला का दिमश्क जिथे वया अल्लाह जो कुरान सान असा कुरान घणो पढ़ो था असा कुरान घणो समझवा कुरान ता असा जो केतरो कल्बी लगावा हुसैन तो वो जो फरमाए तो आशिक द दुआ उनकी जरूरत आना ना करबल के वसाइणो कम मुंहिंजो चओ सुभान अल्लाह राजा जो दुआ जी ज़रूरत आना ना करबल के वसाइणो कम मुंहिंजो सिर नेज़े ते थड़ो करबल में कुरान ॿुधाइणो कम मुंहिंजो सिर नेज़े ते धड़ो करबल में कुरान ॿुधाइणो कम मुंहिंजो कुरान सां कल्बी लगा हुजे उनखे पढ़ूं उन ते अमल कयूं हुजूर जे शरीयत ते अमल कयूं जेका असल हक़ीक़त में हुसैनियत आहे अल्लाह जे ज़ात खां दुआ आहे अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।